नाज़रीन, शिकारपुर के डिप्टी कमिश्नर ऑफिस में कराची में हथियारबंदनि हथां क़त्ल थी वियल मुख्तियार कार एजाज चांडे की गायबाना जनाज़े नमाज़ अदा कई वई। रेवेन्यू खाते के मुलाज़िमनि शिरकत कई। वधीक तफ़सील मुमताज़ सिंधराणी की रिपोर्ट में। शिकारपुर के डिप्टी कमिश्नर ऑफिस में कराची में हथियारबंदनि हथां शहीद थी वियल मुख्तियार कार एजाज चांडियो की गायबाना जनाज़े नमाज अदा कई वई। जनाज़े नमाज में रेवेन्यू डिपार्टमेंट शिकारपुर के मुलाज़िमनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौके ते मुलाज़िमनि पंहिंजे ॿाहुनि ते कारियूं पटियूं ॿधी कातिलनि की गिरफ़्तारी जो मुतालबो कयो। उन मौके ते मुलाज़िमनि धरती टीवी से ॻाल्हाईंदे चयो त पहिरीं त उनखे प्रोटेक्शन या सिक्योरिटी ॾिनी वञे। सेकेंडली जेकी एंटी इंक्रोचमेंट फोर्स आहे ठही त वई आहे, ऑर्गेनाइज़ थी वई आहे ऐं PS बि ठाहिया विया आहिनि, पर उहे बग़ैर उन्हनि खे असले जे बग़ैर के पेपर वर्क जे, छो जो न FIR थी थिए न जेके बि लैंड ग्रैबर जे माना को बि एक्शन नथो खयो वञे। मुतालबो हिकिड़ो ई आहे। सभ खां पहिरीं जेका आहे त जेको शहीद आहे उनजे कातिलनि खे फिलफोर गिरफ़्तार कयो वञे। उन्हनि खे जेका आहे उहा एज़ पर लॉ उनखे कानूनी उहा सज़ा बि ॾिनी वई आहे। उनखां बाद में इहा शइ आहे त जॾहिं उनखे फील्ड ते उहे स्टाफ वञे थो पियो त उन्हनि खे अहिड़े नमूने सां ऑथराइज़ करे, अहिड़े नमूने सां सिक्योरिटी प्रोवाइड कयो वञे जो उहे सुभाणे फील्ड ते वञनि त उहा गवर्नमेंट जी जेका आहे उहा रेट, उहा गवर्नमेंट जूं जेके डिसीशन्स आहिनि, उहे कोर्ट जूं जेके डिसीशन्स आहिनि, उहा उन्हनि खे प्रॉपर नमूने सां इम्प्लीमेंट कराए सघनि। सीनियर मेंबर बोर्ड ऑफ रेवेन्यू के चीफ सेक्रेटरी के वज़ीर आला के फर्स्ट ऑफ ऑल त एजाज चांडी साहब जे क़त्ल जो इंसाफ़ थियणु घुरिजे। उनखां बाद में मुख्तियार कार जा मजिस्ट्रेट पावर्स बहाल किया वञनि ऐं फूड फूड सिक्योरिटी असांखे मिलणु घुरिजे इंक्रोचमेंट ड्राइव जे दौरान। भाईजान, अॼु असांजो जेको एहतजाज थियो आहे इहो पूरे सिंध जे हिकु हिकु तालुके में असां पंहिंजे शहीद मुख्तियार कार एजाज अली चांडे जे हवाले सां इहो एहतजाजी धरणो अॼु रखियो आहे। जीअं त असांजो मुख्तियार कार शहीद एजाज अली चांडियो हाई कोर्ट जे अहकामातनि ते हिकिड़ी एंटी इंक्रोचमेंट जी ड्राइव ते विया हुया। उते उहा जेका लैंड माफ़िया आहे उन्हनि हिकिड़ो तमामु ज़ालमाना हिकिड़ो किरदारु अदा करे असांजे ग़रीब हिकिड़ी शरीफ़ मुख्तियार कार जे मथां कातिलाना हमलो कयो, जंहिंमें हू जां बाग थी आहे, शहीद थी विया। सो चवण जो मक़सदु इहो आहे त रेवेन्यू डिपार्टमेंट उहो वाइड